सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए मुझा महबूबा मशवरो कयो। हालांकि हुजूर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अगर कंहिंखां मशवरो न बि कनि उन्हनि जी मर्ज़ी आहे, छो जो रहमत लिल आलमीन आहिनि, दुनिया जे लाइ रहमत बणाए करे मोकिलिया विया। लेकिन पोइ बि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त मशवरो कयो। त हिन दुनिया जे अंदर केतिरा ई माण्हू आहिनि जेके कम कोई बि कंदा आहिनि लेकिन बग़ैर मशवरे जे कंदा आहिनि, ऐं जेके बग़ैर मशवरे जे कंदा आहिनि उहे नुक़सान में वेंदा आहिनि। इन करे बहितर इहो आहे त जेको बि कमु कयो वञे, जेको बि कमु कयो वञे उन जे लाइ मशवरो ज़रूरी आहे। कम करण जे लाइ सभ खां पहिरियां हिकु त मशवरो कजे, मशवरो करे उन खां बाद उन मशवरे जे अंदरि प्लान ठाहे वञे त उहो कमु करणो कहिड़े तरीक़े सां आहे, ऐं मशवरो कंहिंसां करणो आहे इहो बि सोचे सम्झी मशवरो करणो आहे। मशवरे करण जे लाइ सभ खां पहिरियां जंहिं माण्हू सां मशवरो करणो आहे उनजी क्वालिटी चेक करणी आहे, ऐं उन में इल्मु केतिरो आहे, ऐं उन तजुर्बो हिन दुनिया जे अंदरि इन कम जे लाइ उन पंहिंजो वक़्तु केतिरो ॾिनो आहे, उन तजुर्बो केतिरो कयो आहे, उनखे केतिरो टाइम थी वियो आहे तजुर्बो कंदे कंदे। टी ॻाल्हि इहा त उन खां मशवरो तॾहिं वठिजे जॾहिं हू फारिग़ हुजे। ईअं न थिए जो हू पंहिंजे कम में मसरूफ़ हुजे, हू पंहिंजे मामलात में मसरूफ़ हुजे साम्हूं वारो, ऐं मां उन खां मशवरो कयां त पोइ उहो मशवरो तकिड़ो ॾींदो, ऐं जंहिं ॾींहुं उन तकिड़ो मशवरो ॾिनो उन ॾींहुं मुंहिंजो ख़ैरु न हूंदो। त मुंहिंजा मिठा प्यारा भाउ, मशवरो करणु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक आहे। मशवरो करणु हुजूर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खुद हुकुम फरमायो त मशवरो कयो। तव्हां बि जॾहिं, असां ऐं तव्हां जॾहिं बि को कमु कयूं, जॾहिं बि कयूं त मशवरो कयो। मां कमु कयां थो लेकिन मशवरो नथो कयां, मूंखे जेको बि कमु करणो आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां करणो आहे, मूंखे कंहिंजे मशवरे जी ज़रूरत ई न आहे। छाजे करे ज़रूरत न आहे, छो ज़रूरत न आहे, कहिड़ी ख़बर मां खां वधीक बि को हुजे। मशवरो करणु हुजूर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। जॾहिं बि को कमु कयो मशवरो कंदा कयो, ऐं मशवरो कंदो इंशाअल्लाह अज़्ज़ वजल मशवरो करण सां कॾहिं बि नुक़सान में न वेंदो। चाहे जगह ठाहिणी हुजे, साहबा किराम अलैहिम रिदवान त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खां एतिरो मशवरो कंदा जो बाज़ फरमायो आहे त सब्ज़ीअ जे मामले में अगरि सब्ज़ी वठणी हूंदी उन में बि मशवरो कंदा त कहिड़ी सब्ज़ी वठिजे। तव्हां असांखे त पंहिंजी ज़िंदगी अॻिते गुज़ारणी आहे, ऐं गुज़ारणी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उसूलनि ते आहे, उन जे रस्ते ते आहे। जॾहिं उन जे रस्ते ते ज़िंदगी गुज़ारणी आहे, ज़िंदगी गुज़ारण जा उसूल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात असांखे इनायत फरमाया, पोइ असां उन उसूलनि खे फॉलो छो नथा कयूं, छाजे करे नथा कयूं? उहा कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी वजह आहे जो असां उन उसूलनि जे कढ नथा हलूं, उन उसूलनि ते पेरा अमल नथा थियूं, ऐं जेके उसूलनि ते पेरा अमल न आहिनि उहे नुक़सान में आहिनि। अल्लाह ताला ख़ुद दुआ आहे, अल्लाह तबारक व तआला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन बिजाह नबी।